नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त कंडियारो मां खबर ॾींदा जमायत अहले सुन्नत जे तालका कंडियारो जे अॻवान फ़कीर अली मुर्तज़ा लोड़ाई गोस बख्श मरी नेकमुंद अब्बासी रायब कांगुर ऐं ॿियनि चयो आहे त 12 रबीउल अव्वल हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जो महीनो आहे। जंहिं महीने में पूरी दुनिया हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद ते खुशियूं मल्हाईंदी आहे। कंडियारो जे कमाल तेरो वारे इलाइक़े में निकिरंदड़ जश्न आमद रैली जो ज़बरदस्ती रूट तब्दील करण जी कोशिश कई पई वञे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हिननि नेशनल प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे कयो। हिननि जो चवणु हो त कंडियारो तालके जे कमाल तेरो यूसी जे इलाइक़े खां हर साल जश्न आमद रैली निकिरंदी आहे। जंहिं रैली के सीधू बाग खां रस्ते खां कुझु माण्हू रूट बंदि कराइण चाहिनि था, जेको अमल कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। गुज़िरियल साल बि जॾहिं 12 रबीउल अव्वल जी रैली कढी वई हुई, जंहिं खे पिण ज़बरदस्ती रोकण जी कोशिश करे अफ़रा तफ़री करण जी कोशिश कई वई। हिन साल बि जश्न आमद जी रैली जो रूट बंदि करण जी कोशिश करे रैली जे गुज़रण वारे रस्ते ते ॻोठ सिधो बाग में जलसो रखराए माहौल के खराब करण जी कोशिश कई पई वञे। हिननि IG सिंध DIG शद बेनज़ीराबाद SSP नौशरो फिरोज खां मुतालबो कयो त 12 रबीउल अव्वल जे मौके ते कमाल तेरो वारे इलाइक़े में निकिरंदड़ रैली जो असल रूट बहाल करे थींदड़ जलसो जी तारीख़ तब्दील कराए माहौल के खराब थियण खां बचायो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।